नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी सिंध जे पार्लिमानी इजलास जी सदारत कई आहे ऐं इजलास जे अंदर ख़ासि तौर ते जेका सिंध हुकूमत जी कारकर्दगी आहे उन कारकर्दगी ते सवाल बि उथारिया विया आहिनि ऐं गॾोगॾु इंफॉर्मेशन जेको खातो आहे उनखे इहो बि चयो वियो आहे त पीटीआई जे बानी चेयरमैन ते तनक़ीद करण बदिरां हुकूमती जेका कारकर्दगी आहे उनखे फोकस कयो वञे। हिन खां पहिरें बि असां जेके प्रोग्राम मुख़्तलिफ़ कंदा रहिया आहियूं, सिंध हुकूमत जेका हुकुमरान जमायत आहे पीपल्स पार्टी, उनमें इख़्तिलाफ़नि जे हवाले सां मुख़्तलिफ़ ख़बरूं ईंदियूं रहियूं आहिनि ऐं अॼोको जेको पीपी सिंध जी पार्लिमानी पार्टी जो इजलास आहे जंहिंमें पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ एंगल्स खां जेका हुकूमती कारकर्दगी ऐं मुख़्तलिफ़ जेके पार्टी जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके ग्रुप्स आहिनि उन ग्रुप्स जो नालो त न खंयो आहे पर इशारतन पीपी चेयरमैन अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जंहिंमां लॻे थो पीपल्स पार्टी जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ हाउसिस आहिनि, मुख़्तलिफ़ ग्रुप आहिनि, उहे एग्ज़िट कनि था ऐं उन्हनि जी मौजूदगी सबबि जेका हुकूमती कारकर्दगी आहे उन ते सवालिया निशान बि उथी रहिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में पाण पीपी सिंध जो जेको पार्लिमानी इजलास आहे उनजी जेका इनसाइड अंदर जी स्टोरी आहे उन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सीनियर साफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि सिंध टीवी न्यूज़ जा एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ऑपरेशन आहिनि रफ़ीक भुट्टो साहब। रफ़ीक साहब खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। रफ़ीक साहब, पाण हिन खां पहिरें बि जेके प्रोग्राम कंदा रहिया आहियूं उनमें तव्हां खुलियल तौर ते पीपल्स पार्टी जे अंदरि जेका हुकुमरान जमायत आहे उनजे अंदरि जेके मुख़्तलिफ़ ग्रुपनि जे हवाले सां लाड़ा आहिनि तव्हां ख़ासि तौर ते टर्म हाउसिस जो इस्तेमालु कंदा रहिया आहियो। पीपी सिंध जो जेको पार्लिमानी इजलास थियो आहे जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरियों दफ़ो खुली ॻाल्हायो आहे हुकूमती कारकर्दगी जे हवाले सां, कुझु हुन वज़ीरनि खे जेको आहे फोकस कयो आहे। अंदरि जी स्टोरी छा आहे इजलास जी? शकील साहब, बिल्कुलु अॼु जेको बिलावल भुट्टो ज़रदारी जेको पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे उन पीपल्स पार्टी जी पार्लिमानी पार्टी जी मीटिंग कई आहे ऐं उन में समूरा सिंध जा वज़ीर, वॾो वज़ीर ऐं सिंध असेंबली जा जेके पीपल्स पार्टी जा मेंबर आहिनि उहे उन में मौजूदु हुआ। 2 कलाक ताईं इहा जेका आहे सा मीटिंग जारी रही ऐं उन मीटिंग में जेको मैसेज आयो ऐं जेका ॻाल्हि वाज़े ऐं खुली आई उहा आई आहे त सिंध काबीना जे अंदरि ग्रुपिंग आहे। हर वज़ीर जो पंहिंजो वेड़ो आहे, पंहिंजी सोच आहे, पंहिंजो हू आहे ऐं ॿियो रिट ऑफ द चीफ मिनिस्टर बि जेका आहे सा उनजी कमज़ोरी त वज़ीर उनखे जेको आहे सो जवाबदार न आहिनि ऐं वज़ीर छुड़वागी कनि था, डिसिप्लिन में कोन था हलनि ऐं बेड गवर्नेंस जी जेका आहे सा ॻाल्हि आहे। ऐं ॿियो जेको ताज़ो चेयरमैन एंटी करप्शन फरज जूणे जो जेको वाइट पेपर जारी कयो मोहम्मद बख्श महर जेको सिंध जो एंटी करप्शन जो वज़ीर आहे उनजे ख़िलाफ़ त उनजा जेके आहिनि से विच वारा माण्हू जेके प्राइवेट माण्हू आहिनि उहे महकमो हलाइनि था। ख़ासि तौर हुन शहरियार महर जो ज़िक्र कयो त इहे ई जेके पाण ॻाल्हाईंदा आहियूं इहे ई त जेके वज़ीर आहिनि उन्हनि जा प्राइवेट माण्हू जेके आहिनि जीअं हाणे मोहम्मद खान अबड़ो आहे, मशहूरु आहे त सईद गनी जो फ्रंटमैन आहे। समूरी रिश्वत जूं ऐं जेके ट्रांसफर पोस्टिंग जंहिंजो अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे सो घणो ज़िक्र बि कयो त ट्रांसफर पोस्टिंग जेके बि बल्दियात खाते में, हाउसिंग एंड टाउन प्लानिंग में, सिंध जे डेवलपमेंट अथॉरिटीज़ में, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में थियनि थियूं त उन्हनि जा इंटरव्यू थो करे ऐं उन्हनि सां पैसा थो ॻाल्हाए ऐं उन में प्राइवेट माण्हू आहे उनजो एॾो अमल दख़ल आहे त इहो इशारो बि हुन जेको आहे सो बिलावल भुट्टो ॾिनो त सिर्फ़ु ट्रांसफर पोस्टिंग ते ध्यानु न ॾियो छाकाणि त हुन में पैसा आहिनि, तव्हां ॿियो कमु बि कयो, माण्हुनि सां बि मिलो, पीपल्स पार्टी जे कारकुननि सां लह विचड़ में अचो ऐं उन्हनि जे लाइ दस्तियाब रहो। त अहिड़े क़िस्म जूं हुन ॻाल्हियूं कयूं ऐं हुन किन वज़ीरनि खे जेको आहे सो इशारतनि बि कयो, चयो त जेको आहे सो तव्हां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जो चयो नथा वठो ऐं उनजे जेको आहे सो रिट जे डिसिप्लिन में न आहियो। त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं ऐं उन में पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो जेको पाण बि MP आहे उहो बि मौजूदु हो। उन में बि उन इहा ॻाल्हि कई त जेको आहे सो पार्टी ऐं वज़ीरनि जो पाण में राब्तो हुजे ऐं पार्टी खे जेको आहे सो ऑन बोर्ड रखियो वञे काफ़ी मामलनि में
सो अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं ऐं उन जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में इंफॉर्मेशन जो ज़िक्र कयो त उन में बि हुन इहो चयो त सिर्फ़ु बसूं ऐं इहो न आहिनि, इहो क्रेडिट इन खां अॻु में बि जेको आहे सो जेको अवैस कादिर जेको स्पीकर हो अॼोकी मीटिंग में मौजूदु हुयो, जेको आहे सो हुन ॾांहुं इशारो कंदे चयो त इहो उन खां वठी हले थो। सो अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं ऐं हुन हिकु दफ़ो ॿीहर मोहम्मद बख्श महर सां बीहण जी कोशिशि कई ऐं उनखे उन मुखातिब थींदे बि चयो त मोहम्मद बख्श महर हुन दोस्तीअ जो लफ़्ज़ या ॿियो त न चयो, पर हुन दॿियल लफ़्ज़नि में इहो चयो त मां तोसां गॾु बीठो आहियां। ऐं सईद गनी जंहिंजो फ्रंटमैन मोहम्मद खान अबड़ो आहे, मूं ज़िक्र बि कयो, उनखे अॼु उन वाज़े तौर इहो चयो त तूं सिर्फ़ु कराची जो वज़ीर न आहे ऐं पंहिंजे हल्के जो वज़ीर न आहे, सॼी सिंध जो वज़ीर आहे ऐं सॼी सिंध जे माण्हुनि सां ऐं उन्हनि सां जेको आहे सो मीटिंग कर। पाण मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में इहो चई चुका आहियूं त इहो हिकिड़ो वॾो खातो आहे, बिलजात खातो, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग, हाउसिंग एंड टाउन प्लानिंग, जंहिंजा 3 सेक्रेटरी आहिनि। इहो जेको आहे सो हिकु वज़ीर सईद गनी खां हली कोन थो सघे, छाकाणि त हुनजो पाण ते मदार कोन्हे, सॼो उहो जेको आहे सो हुनजा रफ़ीक साहब, अॼोको जेको इजलास थियो आहे सिंध काबीना जो जेको पार्लिमानी पार्टी जो इजलास आहे, उन हवाले सां जेके पीपी चेयरमैन जीअं तव्हां बि चयो त वाज़े तौर ते कुझु वज़ीरनि जा हुन नाला खयां, चीफ मिनिस्टर खे अणसिधी तरह ईअं सम्झो त हुन सपोर्ट कयो। मोहम्मद बख्श महर वारो जेको मामिलो थियो आहे फ़रत जोड़े सां, उन में बि हू मोहम्मद बख्श महर सां गॾु बीहण जो हुन चयो। अव्हां छा था सम्झो त ख़ुदि पार्टी जे अंदरि ख़ुदि चेयरमैन जी रिट केतिरी आहे, ॿिया जेके हाउसिस आहिनि उहे हिन खे काउंटर कंदा, या अव्हां सम्झो था त पार्टी जेका आहे उहा कोशिशि कई वेंदी हिकिड़े पेज ते, छाकाणि त प्रेसिडेंट हाउस, फरियाल टालपुर, पीपी चेयरमैन, इहे तव्हां छा था सम्झो पंहिंजे तजुर्बे खे साम्हूं रखी करे ख़ुदि पार्टी चेयरमैन जी जेका रिट आहे उहो पार्टी जे अंदरि केतिरी उहा आहे? साईं, हीअ जेका वज़ीरनि जी सिलेक्शन आहे, थोरा वज़ीर छॾे इहा सॼी सिलेक्शन आहे फरियाल टालपुर जी, मुहतरमा फरियाल टालपुर जी। ऐं उन में ऑन बोर्ड किन शयुनि में बिलावल भुट्टो हुयो, किन में न हुयो, किन में सदर आसिफ अली ज़रदारी हुयो ऐं किन में न हुयो। ताज़ो जेको सदर आसिफ अली ज़रदारी हिते हुयो, 3 ॾींहं उन कराची में क़याम कयो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां हुन जूं मुलाक़ातूं बि थियूं। उन में हू हिन दफ़े वाज़े तौर ते चई वियो आहे त बाबा बजट खां पोइ सीनियर्स जेके आहिनि पीपल्स पार्टी जा, उन्हनि खे जेको आहे सो नुमाइंदगी ॾियो। सीनियर जेके आहिनि उहे ॿाहिरि आहिनि त इहो सुठो मैसेज नथो वञे, उहे तजुर्बेकार आहिनि, उन्हनि जूं पार्टी जे लाइ ख़िदमतूं आहिनि ऐं उन्हनि जे तजुर्बे मां फ़ाइदो वठो ऐं तव्हां हिकिड़ी पंहिंजी जेका टीम, हिकिड़ो जेको पंहिंजो धोबी वारो रंधिणो या पंहिंजी जेका किचन कैबिनेट जेका आहे तव्हां ठाही आहे, इहा ॻाल्हि मूंखे पसंदि कोन थी अचे। सो मुमकिन आहे इहो ई सबबु आहे जो हिन महिल ताईं जेके एडवाइज़र खुटियल आहिनि, वॾे वज़ीर जा स्पेशल असिस्टेंट, इहे सभु जेके आहिनि से अपॉइंट कोन थी सघिया आहिनि। ख़ुदि हीअ जेका काबीना आहे इहा वॾी कंट्रावर्शियल आहे। पार्टी जे अंदरि ई किन खे बिलावल पसंदि करे थो, किन खे बिलावल पसंदि नथो करे, किन खे आसिफ ज़रदारी पसंदि करे थो, किन खे नथो करे। आसिफ ज़रदारी जो वाज़े पैगाम आहे त सीनियर्स खे तव्हां इनकरेज कयो ऐं उन्हनि खे तव्हां डिस्करेज करे पोइते करे छॾियो आहे, उन्हनि खे तव्हां का न का नुमाइंदगी ॾियो। जंहिंखां पोइ इम्कानु आहे त सिंध जे बजट खां पोइ ग़ालिबन जुलाई महीने में सिंध में काबीना में तब्दीली ईंदी ऐं कुझु नवां चेहरा या कुझु जीअं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चीफ मिनिस्टर खे चयो त हर 6 महीननि खां पोइ नेक्स्ट जेके 6 मंथ आहिनि उनमें सिंध काबीना जी मजमूई कारकर्दगी जेका रिपोर्ट आहे उहा पेश कई वञे। अव्हां सम्झो था ईंदड़ 6 मंथ जीअं तव्हां चयो तब्दीली अची सघे थी पई, त 6 महीननि खां पोइ अव्हां सम्झो था सिंध काबीना में का वॾी तब्दीली जा जेके इम्कान आहिनि? न सिर्फ़ु इहो, पर मां यकीन सां चई सघां थो, मूंखे जेके अंदरूनी ख़बरूं आहिनि पीपल्स पार्टी जूं, उन लिहाज़ खां मां चई सघां थो त जेको आहे सो ईंदड़ 6 महीननि खां 6 महीना त परे आहिनि, पर उन खां अॻु में ई जेको आहे सो कुझु नवां चेहरा यानी हिननि काबीना में तब्दीली ज़रूर ईंदी। त अव्हां जीअं पहिरें पंहिंजे प्रोग्रामनि में चवंदा रहिया हो त चीफ मिनिस्टर जेको चीफ एग्जीक्यूटिव आहे सिंध जो चीफ मिनिस्टर, उहो बेअख्तियार आहे। हिन इजलास खां पोइ अव्हां सम्झो था त चीफ मिनिस्टर खे जेके पावर हिन वक़्तु उहे एक्सरसाइज़ न करे पिए सघियो, उहे पावर हुनखे मिलंदा? ॾिसो, के वज़ीर हुनखे सम्झंदा ई कुझु कोन आहे और हुनजी मीटिंगुनि में घटि ईंदा हुआ, हुनजे इंस्ट्रक्शन्स खे ट्रू एंड एक्सपेक्ट फॉलो न कंदा हुआ। अॼोकी जेका मीटिंग आहे, बजा फरमायो था
त उन में इहो हिकिड़ो मैसेज आहे त चीफ मिनिस्टर ई सिंध जी जेका आहे सा चीफ एक्सिक्यूटिव आहे। चीफ मिनिस्टर ई जेको आहे सो सिंध जो वहिंवार जो ज़िम्मेवार आहे ऐं मुंहिंजो नुमाइंदो चीफ मिनिस्टर आहे। मां चीफ मिनिस्टर खां ई पुछंदुसि ऐं चीफ मिनिस्टर पंहिंजे वज़ीरनि खां पुछी करे मूंखे रिपोर्ट ॾींदो ऐं उन्हनि जे कारकर्दगीअ जे बारे में मूंखे आगाह कंदो। ऐं पार्टीअ जो मां ई आहियां सभु कुझु, मां न चाहींदुमि त पार्टी जे अंदरि कुझु न थींदो ऐं तव्हां जेको आहे सो मूंखे फॉलो कयो ऐं मुंहिंजो नुमाइंदो सिंध में चीफ मिनिस्टर आहे। इन सॼी सूरताल खां पोइ अव्हां सम्झो था त सिंध में डिलीवरी जेका गवर्नेंस जे हवाले सां आहे, हू सिंध जी गवर्नेंस जेका आहे तमामु बैड गवर्नेंस रही आहे, का डिलीवरी बहितर थियण जा इम्कान नज़र अचनि पिया तव्हांखे? अॼोको जेको बिलावल जी जेका कावश आहे उन मां इहो थोरी उमेद रखी सघां थो त ज़रूरु का एॾी वॾी चेंज त न ईंदी जेका असांखे ईअं फौरी तौर ते नज़र अचे, पर का तब्दीली ऐं मिनिस्टरनि ते कंट्रोल ऐं मिनिस्टर खे डिसिप्लिन में आणण वारी जेका सोच आहे उहा ज़रूरु पैदा थींदी। रफ़ीक साहब, मां वरी ॿीहर सवाल कयां थो त बिलावल भुट्टो ज़रदारी जे हिन सॼे इंस्ट्रक्शन्स खां पोइ काउंटर जेको हाउस आहे उहो काउंटर हाउस जे तरफ़ां को रिएक्शन अची सघे थो? बिल्कुलु अची सघे थो ऐं ॾिसो न हुन में ॿ सोचूं आहिनि। काउंटर इहो अची सघे थो त भई वज़ीर आला सिंध जेको हेतिरनि सालनि खां सिंध जो वॾो वज़ीर आहे ऐं उन खां अॻु में हू खज़ाने जो वज़ीर हो, नाणे जो वज़ीर हो, उन सिंध लाइ छा कयो? इहो हाणे ज़रूरु इहा चपकलश ख़तमु न थींदी नज़र अचे थी, पर इहा वधंदी। वज़ीरनि जी वज़ीर पाण में लॉबिंग करे कोशिशि कंदा त वॾे वज़ीर खे नाकाम कनि ऐं हू अॻिते अचण जी कोशिशि कंदा। ऐं ख़ासि तौर ते जेके पैसनि वारा वज़ीर आहिनि, जिन वटि वॾा सणबा खाता आहिनि ऐं उन्हनि जी वॾनि हाउसिस सां जेका असां रोज़मर्रा जी डील आहे, उन में मां सम्झां थो त जेके आहिनि उहे वॾे वज़ीर जे ख़िलाफ़ ओपन साम्हूं अचनि या न अचनि, पर पर्दे जे पोयां वॾियूं साज़िशूं ज़रूरु थींदियूं। यानी तव्हांजो चवणु आहे त इख़्तिलाफ़ जेके आहिनि अञा वधीक शिदत अख़्तियार कंदा, कैबिनेट जे अंदरि जेकॾहिं तब्दीलियूं अचनि थियूं, के ॿिया वज़ीर अचनि था पिया, हिन सॼे मामले जे अंदरि पीपी सिंध जो सदर हूं त तंज़ीमी तौर ते उनखे अख़्तियार हुजणु खपेनि, उहो केतिरो बाख़्तियार आहे? बिल्कुलु बेअख़्तियार आहे। उनखे ख़ुदि जेको आहे सो पंहिंजे पार्टीअ जे अंदरि ई जेके आहिनि से अख़्तियार न आहिनि। उहे फ़ैसिला बि कंहिं हाउस में थियनि था त हिनखे तव्हां सदर मुक़ररु कयो, हिनखे तव्हां हितां कढो, हिनखे रखो, एतिरा फ़ैसिला उनखे थियनि था, पर हू कोशिशि करे थो, पुराणो सियासी ऐं कमिटेड पीपल आहे, उहो कोशिशि कंदो आहे त जेको आहे सो मां पीपल्स पार्टीअ ते को दाग़ अचणु न ॾियां, भली मुंहिंजे ज़ात में मुंहिंजी अञा जेका आहे सा मजरूर थिए, पर पीपल्स पार्टी जी ऐं बिलावल जी जेका आहे सोच उहा मजरूर न थिए। इहो हिन सॼे मामले जे अंदरि ज़ाहिर आहे हुक्मरान जमायत आहे, उनजो चोथों टेन्यूअर आहे, जेकॾहिं उनजी परफॉर्मेंस बहितर नथी थिए ईंदड़ इलेक्शन में उनखे तमामु घणो पॉलिटिकल सियासी तौर ते नुक़सानु पहुची सघे थो। हिन सॼे मामले जे अंदरि प्रेसिडेंट हाउस जो कहिड़ो किरदारु आहे? ॾिसो, प्रेसिडेंट हाउस हिकिड़ो पीपल्स पार्टी जो सम्झो हिकिड़ो वॾो बड़ आहे ऐं उनजे छांव में पीपल्स पार्टी आहे। उहो जीअं पीपल्स पार्टी में चाहींदो तीअं थींदो। न पुटु बिलावल भुट्टो ज़रदारी हुन खां ॿाहिरि वेंदो, न हुनजी भेण फरियाल टालपुर त बिल्कुलु ई हुन खां ॿाहिरि न वेंदी, पर उहो पंहिंजे मसरूफ़ियतुनि जे करे किन मामलनि ते ध्यानु न ॾेई सघियो आहे, जेको हाणे हू चाहे थो त मां ध्यानु ॾियां। ताज़ो दुबई में हुनजी अखि जी ऑपरेशन थी आहे, बीमार हो, हाणे मोटियो आहे, इस्लामाबाद पहुतो आहे ऐं उते हाणे ॿुधण में आयो आहे त जेके आहिनि से गजाणियूं कंदो ऐं काफ़ी मामला पंहिंजे हथ में खणंदो। महिरबानी रफ़ीक भुट्टो साहब। नाज़रीन, पीपल्स पार्टी जे अंदरि जेका इख़्तिलाफ़ हुया, इनसाइड जेका स्टोरी हुई पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे अॼोके जेको पीपी पार्लिमानी पार्टी जो इजलास हुयो, उन हवाले सां रफ़ीक भुट्टो साहब अंदरि जी जेको इनसाइड स्टोरी हुई उहा अव्हां ॾो खोले रखी। ईंदड़ वक़्त जे अंदरि पीपल्स पार्टी जी डिलीवरी आया परफॉर्मेंस कारकर्दगी केतिरो बहितर थी सघे थी, इहो सवाल असां ईंदड़ वक़्त ते छॾियूं था। हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था। ब्रेक खां वापसी ते पाण हिंदुस्तान जे अंदरि जेका इलेक्शन थी आहे उन इलेक्शन ते तफ़सीली बहस कंदासूं त इलेक्शन जे अंदरि बीजेपी जो जेको रोल आहे उहो केतिरो जेको आहे उहो घटियो आहे, कांग्रेस खे जेके वधीक सीटूं थियूं आहिनि उनजो जनरल सॼी हिंदुस्तान जी सियासत ते कहिड़ो इम्पैक्ट पवंदो। नंढो कमर्शियल ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयो।
वेलकम बैक नाज़रीन। होत खान गाॾी ऐं मंज़ूर शेख साहब असांखे प्रोग्राम में ज्वाइन किया है। प्रोग्राम जे ॿिए हिस्से में हिंदुस्तान जे अंदर जेका इलेक्शन आहे, इन इलेक्शन में इंतहा पसंद बीजेपी वॾी अक्सरियत माण्हुनि में नाकाम वई आहे ऐं सेक्युलर सोच के असां नतीजा जेके साम्हूं आया आहिनि उनमें सेक्युलर सोच के जेका आहे कंहिं हद ताईं हथी मिली आहे। कांग्रेस असां ॾिसूं त गुज़िरियल जेके इलेक्शन जी भेट में वधीक सीटूं खयूं आहिनि ऐं बीजेपी जो जेको नारो हुयो अब की बार 400 पार, उनखे उहो नारो जेको आहे मुकम्मल तौर ते फिलाप वियो आहे। हुक्मरान इतिहाद जेको आहे 294, अपोजिशन 232 ऐं वधीक जेके 17 आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि सीटूं खयूं आहिनि। सादी अक्सरियत जेका आहे उहा जेतोणीकि बीजेपी इतिहाद हुक्मरान इतिहाद हासिल करे वरितो आहे। ॾिसजे त ईंदड़ जेको वज़ीर आज़म आहे उहो नरेंद्र मोदी थींदो या बीजेपी मां को ॿियो उम्मीदवार अची सघे थो पियो। बीजेपी खे जेका आहे उहा रामगढ़ मंदर वारे इलाइक़े तक, अयोध्या, यूपी, महाराष्ट्र ऐं राजस्थान में तमामु घणी बुरी शिकस्त मिली आहे। हिंदुस्तान जे जेके इलेक्शन आहिनि उन जे नतीजनि ते पाण ॻाल्हाईंदासूं। शुरू कयूं था मंज़ूर शेख साहब खां। मंज़ूर, अवां कीअं ॾिसो था हिंदुस्तान जी जेका इलेक्शन आहे उन इलेक्शन जे अंदरि जेको नरेंद्र मोदी जो जेको नारो हो अब की बार 400 पार, उनखे शिकस्त मिली आहे ऐं असां ॾिसूं था त राम मंदिर अयोध्या वारे तक ते बीजेपी के शिकस्त मिली आहे। राजस्थान ॾिसूं, यूपी ऐं जेकॾहिं कश्मीर जा नतीजा ॾिसूं त कश्मीर जे अंदरि बि असां ॾिसूं था त रवायती जेके ख़ानदान आहिनि उन्हनि खे शिकस्त मिली आहे। महबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला उहे हाराए विया आहिनि। कीअं ॾिसो था हिंदुस्तान जी इलेक्शन जे नतीजा? महिरबानी तव्हांजी। मां सम्झां थो त इन इलेक्शन खे ॿिनि तरीक़नि सां ॾिसी सघिजे थो। हिकिड़ो तरीक़ो या ॾिसण जो हिकिड़ो अंदाज़ इहो आहे त सीटुनि खे ॾिसी ऐं उनजो तर्जीह कजे। ऐं आउं सम्झां थो त इहो जेको आहे उहो वधीक जेको आहे उहो शॉर्ट टर्म क़िस्म जो ॾिसण जो तरीक़ो आहे। वधीक जेको बहितर तरीक़ो आहे ऐं जेको आउं सम्झां थो त ॾिसण जो जेको सही अंदाज़ आहे उहो इहो आहे त इंडिया जे अंदरि मोदी ऐं मोदी जा जेके दादी हुआ उहे 10 सालनि खां हुकूमत आहे ऐं मोदी जो जेको राइज़ आहे उन ते पाण खे वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे, छाकाणि त मोदी जेको आहे उहो गुजरात खां दिल्ली ताईं जो उनजो जेको सफ़र आहे उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तमामु घणा फैक्टर्स आहिनि। हाणे 10 सालनि जे पीरियड में मोदी जेको आहे उहो इंडिया खे हिकिड़े अहिड़े मुल्क जे तौर ते ट्रांसफॉर्म करणु वञे पियो जेको हिंदू फंडामेंटलिस्ट इंडिया जेको आहे हू उनखे ठाहिणु चाहे पियो ऐं उन हिंदू फंडामेंटलिस्ट जेका एजेंडा जेकी आहे उनखे कंप्लीट करण जे लाइ, उनखे अचीव करण जे लाइ हुन हिंदुस्तान जे अंदरि हिकिड़ो सॼो प्लान जेको आहे उहो ठाहियो हुनजी टीम ऐं उनजो वॾो हिसो स्ट्रीमिंगली लॻे पियो त शायदि थी वियो आहे। पर वॾी जेका ॻाल्हि आउं सम्झां थो इम्पॉर्टेंट आहे त इंडिया जे अंदरि जेका इनबिल्ट ऐं वॾे पैमाने खां तारीख़ी जेके जड़ूं आहिनि सेक्युलरिज़म जूं ऐं रिलीजियस इंटरफेथ, रिलीजियस कोएग्जिस्टेंस जूं, उनजी हामी कुवतुनि इहो जेको आहे उहो काफ़ी अरसे खां इहो डिसाइड करे वरितो त जेकॾहिं इहे चुप रहियूं ऐं पहुचे रहियूं त पोइ इंडिया जेको आहे उनखे इन कॉन्टेक्स्ट में तारीख़ी जेकी आहे उहा शिकस्त मिलंदी। ऐं पोइ तव्हां ॾिठो त गुज़िरियल काफ़ी सालनि खां कांग्रेस जी अॻुवाणीअ में न सिर्फ़ु पॉलिटिकल पार्टियूं, ॿिया सेक्युलर फोर्सिस, इंडिया जी सिविल सोसाइटी, इंडिया जा राइटर्स, वॾा टॉप जा चोटीअ जा राइटर्स जेके आहिनि, चोटीअ जा सहाफ़ी जेके जेको आहे उहो मोदी जी सॼी इन पॉलिसी ऐं जंहिं क़िस्म जी इंडिया ठहे पई उन जे ख़िलाफ़ जेके फोर्सिस हुआ उहे डायरेक्टली इनडायरेक्टली गॾु थिया। उन्हनि जी तमामु वॾी जिदोजहद कई इंडिया जे अंदरि। इन में पॉलिटिकल फोर्सिस भी शामिल आहिनि ऐं जेके ॿियूं मां सेक्शन सोसाइटी जा तव्हांखे ॿुधाया उहे बि शामिल आहे। उन्हनि वॾे पैमाने ते
खुले आम इन एजेंडा जे खिलाफ़ जदोजहद कई ऐं बाक़ायदा मैदान में निकिरी आया ऐं इंडिया जे अंदरि हुननि साबित कयो त इंडिया जे 10 सालनि जे अंदरि मोदी जो जेको सॼो इहो फंडामेंटलिस्ट जेको प्लान हुयो उन ऐं जेका सेक्युलर इंडिया आहे उन जे विच में फ़र्क़ु छा आहे उहो वोटरनि जे हिकिड़े तमामु वॾी तइदाद खे उहे माण्हू ऐं इहे सेक्शन जेके आहे उहे सम्झाइण में कामयाबु थिया। छो जे करे सीटुनि जे हवाले सां ॾिसंदा त अञा ताईं जारी ॻाल्हि आहे बीजेपी जूं सीटूं वधीक आहिनि पर मजबूरी तौर ते जेको मोदी पंहिंजे लाइ हिकु इमेज ठाहियो हो ऐं उन इमेज जे आसपास जेको सॼो स्ट्रक्चर हुयो उन स्ट्रक्चर खे प्रोग्रेसिव ऐं सेक्युलर सोच वारनि फोर्सिस जेको आहे उहे फ़िलहालु पारा करे छॾियूं। यानी उन्हनि साबित कयो त जेकॾहिं वाकई रियल अंदाज़ में हक़ीक़ी अंदाज़ में जेकॾहिं कंहिं बि सोसाइटीअ में इंता पसंदी जे ख़िलाफ़ जदोजहद थिए त उनखे शिकस्त ॾियणु को मुश्किल कमु कोन्हे ऐं आवाम जेको आहे आम माण्हू जेको आहे उनखे इहा ख़बर पई थी त कहिड़ी शइ सही आहे ऐं कहिड़ी शइ सही न आहे। प्रोग्रेसिव ऐं गॾिजी रहण मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं मुख़्तलिफ़ सोचुनि जे विच में रहण जे लाइ जेको सॼो माहौल आहे उहो केॾो अहम आहे इंडिया जे अंदरि मेजॉरिटी वोटर्स जेके आहिनि उहे महसूसु कयो ऐं उनखे महसूसु कराइण में इहे समूरा फोर्सिस जेके आहिनि उहे मंजूर होत खान जो जेको ओपिनियन शामिल कयूं था। होत खान अवां कीअं ॾिसो था हिंदुस्तान जा जेके इलेक्शन जा नतीजा आहिनि उहे अवां जे आॾो आहिनि कीअं ॾिसो था त मजमूई तौर ते सेक्युलर जेका सोच आहे उनखे अॻु जी भेट में हथी मिली आहे मजमूई तौर ते अवां जे आॾो नतीजा आहिनि कीअं ॾिसो था हिंदुस्तान जी इलेक्शन खे? शकील साईं वॾी महिरबानी। हाणे पहिरीं ॻाल्हि त इहा आहे जेका मंज़ूर साईं बि रखी आहे त हिंदुस्तान जी हिकिड़ी ॾिघी तारीख़ आहे जेका सेक्युलर तारीख़ ते वधियल तारीख़ आहे सेक्युलरिज़म ते बुनियादी तौर ते ॿिनि शयुनि खे आउं सम्झां थो त ही शिकस्त थी आहे। हिकिड़ो त बुनियाद परस्ती वारी जेका इंडिया में वबा पैदा कई वई हुई ऐं उन नारे ते इंडिया खे जेको आहे खणी वञण जी कोशिशि कई वई हुई उनखे इंडिया जे अवाम जेको आहे सो तमामु तर दबाव जे तमामु तर उन्हनि शयुनि जे इस्तेमाल जे जेके मोदी खे खटाइण जे हक़ में हुयूं उन्हनि खे शिकस्त ॾिनी आहे। ॿिए नंबर ते आउं सम्झां थो पहिरियों दफ़ो थियो आहे जो इंडिया जे अंदरि स्टेट मशीनरी उहा जेका आहे न मोदी इस्तेमालु कई आहे पंहिंजे खटाइण जे हक़ में जंहिंखे इंडिया जे अवाम जेको आहे सो इन सॼे सूरत हाल में घिरियल हुजण जे बावजूद बि शिकस्त ॾिनी आहे। ऐं नंबर 3 जेको आहे उहो इहो आहे त हींअर मोदी जी जेका 10 साल हुकूमत रही आहे इंडिया ते उनजो जहिड़ो करो आपेशाही वारो जेको अंदाज़ हो उनजो ख़ात्मो थी वियो आहे। मोदी अक्सरियती पार्टी तौर ते न हुयो बल्कि अकेले सर हुकूमत ठहण वारी पोज़ीशन में 10 सालनि ताईं हुकूमत कंदो रहियो आहे। जहिड़ो करो आपेशाही वारो सिस्टम आपेशाही वारो निज़ाम ऐं आपेशाही वारा जेके हुनजा पंहिंजा फिकर हुया उहे हिंदुस्तान ते लागू कंदो रहियो आहे ऐं उनखे हलाईंदो रहियो आहे। हिन दफ़े बि पहिरियों दफ़ो मूंखे महसूसु थो थिए त इंडिया जे अंदरि जेका स्टेट मशीनरी आहे ख़ासि तौर ते इलेक्शन कमीशन जेका इंडिया जी पावरफुल ताक़त रही आहे इलेक्शन दौरान उनखे बि किथे किथे जेको आहे सो महसूसु ईअं थो थिए त किथे किथे उहा इस्तेमालु थी आहे। नंबर 2 जेको वॾे में वॾो जेको हिसो आहे सहाफ़त जो सहाफ़त वारो उनखे कंहिं न कंहिं शिकिल में ॼण चओ त मोदी पंहिंजे हक़ में इस्तेमालु करण में हिन सॼे अरसे दौरान कामयाबु रहियो आहे ऐं उनखे इस्तेमालु कंदो रहियो आहे। जेके बि स्पोर्ट आया आहिनि उहे बि सभु उन्हनि धुरियुनि जे तरफ़ां आयल आहिनि ऐं उनखे बि जहिड़ो कर ॿी जेका ख़ासि ॻाल्हि जेका महसूसु थी थिए उहा इहा आहे त सियासत पंहिंजी जॻह ते हिकिड़ी कुवत तौर ते मोदी जी मुखालफ़त में बीठी आहे पर सिविल सोसाइटी ऐं सुजाण तंज़ीमूं जेके आहिनि साञावल तंज़ीमूं अदीब आहे दानिश्वर आहे डाओ आहे या उतां जा जेके बुनियाद परस्ती जे ख़िलाफ़ अंसर आहिनि उन्हनि वॾी महिनत कई आहे इंडिया जे अंदरि
ऐं हिकिड़ो अहिड़ो फोर्स ठाहियो आहे जेको सियासत त उनखे चैलेंज कंदी रही आहे काफ़ी अरसे खां मोदी खे, पर हिन दफ़े इहो महसूस थियो आहे त गुज़िरियल 6-8 महीननि जे दौरान जेका उन्हनि फोर्सिस जी जेका कारकरदगी रही आहे उन वोटर जे माइंड खे तमामु तब्दील करण में जेको वरितो आहे। मुंहिंजे ख्याल में ही बुनियादी तौर ते मोदी जी शिकस्त आहे, बल्कि उन सां गॾु जेको आहे हिंदुस्तान जे उन सेक्युलर मिज़ाज जी जीत आहे जंहिंखे जेको आहे मोदी लगातार 10 सालनि में पंहिंजे इक़्तिदारी कुवत जे ज़रिए, इक़्तिदारी वसीलनि जे ज़रिए ऐं आलमी पासारीदार कुवतुनि जे थ्रू जेको आहे पंहिंजे मुल्क में वधाईंदो विझाईंदो रहियो आहे। उन में अवाम जेको आहे सोभारो थियो आहे ऐं आउं सम्झां थो त हींअर ईंदड़ दौर में मोदी जी जेका इक़्तिदार भली ठही बि वञे, हुकूमत ठही बि वञे, पर हू जेको आहे आपेशाही वारा कदम खणण जी पोज़ीशन में न आहे। न उहा इंटरनेशनल लेवल ते मोदी खे पज़ीराई मिलंदी, न मुक़ामी सतह ते पज़ीराई मिलंदी। हींअर बि नितेश जा लाइडो जे जेको आहे रहम करम ते आहे ऐं इहे ॿई अहिड़ा फ़र्द आहिनि जेके शायदि पंहिंजे उन सॼे सियासी पस मंज़र में लोटे वारो जेको असीं नालो इस्तेमालु कंदा आहियूं उनजी सियासत जो मावर इहो ई लोटे वारो रहियो आहे। ऐं जेकॾहिं गांधी या ॿियूं कुवतूं जेके बि सेक्युलर कुवतूं हींअर जे पोज़ीशन में आहिनि उन में जेकॾहिं नितेश जो ऐं नायडू जो पलड़ो अची थो वञे पियो त हू हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में बि अची सघनि था। न तॾहिं बि आउं सम्झां थो बैनुल अक़वामी तौर ते या मुल्की सतह ते हींअर पार्लियामेंट जेका पोज़ीशन में आहे, जे पोज़ीशन में आहे, उहो उन्हनि खे अवॉइड करे मोदी जी आपेशाही खे क़बूल करण वारी पोज़ीशन जेका न रहंदी। मंज़ूर जीअं होत ख़ान चयो त उतां जी जेका स्टेट मशीनरी आहे, ख़ुदि राहुल गांधी बि चयो आहे त एजेंसी, ब्यूरोक्रेसी, अदलिया ऐं सहाफ़त जे हवाले सां ख़ासि तौर ते जेके गैलिप सर्वे थींदा रहिया या एग्ज़िट जेको पोल थींदो रहियो उहो बि उनमें समूरियूं जेके अॻकथियूं आहिनि उहे ग़लति साबित थियूं आहिनि। अवां कीअं सम्झो था त हिंदुस्तान जे अंदरि जेको ही सिविल सोसाइटी आहे, उतां जो आम वोटर आहे, उन साॻियो जेको हिंदुस्तान जो जेको सेक्युलर इमेज आहे उनखे बचाइण जी कोशिशि कई आहे। ईंदड़ वक़्त में जेके इम्कान बि आहिनि त बीजेपी जेको हुकुमरान इताद आहे उहा खणी हुकूमत ठाहे बि वठंदो, पर जीअं होत ख़ान चयो त उहो आपेशाही वारो जेको आहे उहो सिलसिलो बीजेपी बरक़रार न रखी सघंदी ऐं उनखे तमामु खोड़ सारा चैलेंजिस हूंदा। अपोज़िशन जो रोल अवां कहिड़ो ॾिसो था ईंदड़ वक़्त में जॾहिं बीजेपी जेकॾहिं हुकूमत ठाहे बि वठे थी? शरीर में पहिरीं ॻाल्हि इहा आहे जेके तव्हां ॻाल्हि कई त जेके आहिनि उहे प्रिडिक्शन जेके आहिनि ग़लति साबित थियूं। मां सम्झां थो त मां हिनखे ईअं नथो ॾिसां प्रिडिक्शन ग़लति साबित न थियूं। हाणे तव्हांखे ॿुधायां त इंडिया जे अंदरि दानिशवरनि ऐं सहाफ़ियुनि जो वॾो तइदाद जंहिं इंडिया जे हिननि महीननि जे अंदरि इंडिया जे कुंड कुछ में वञी ऐं माण्हुनि जी जेके फीलिंग्स आहिनि, माण्हू किथे बीठा आहिनि, माण्हू आम वोटर छा थो सोचे, उन्हनि सां वञी ॻाल्हि कयो। ऐं हिन ॾींहंनि में हिकु हंधि जेको आहे अहिड़ो कंप्लीट ज़बरदस्त क़िस्म जा किताब बि छपिया आहिनि जिन में कुझु दानिशवरनि बाक़ाइदा इहा दावा कई त मोदी जेको इहो चए थो त जेको नालो छा 400 पार जेको आहे हिन दफ़े जेको हुनजो नारो आहे, हुननि इहा दावा कई बाक़ाइदा, हुनजी प्रिडिक्शन हुई त इहो रबिश आहे ऐं इहा ॻाल्हि न थींदी छाकाणि त इंडिया जे माण्हूअ जो जेको मूड आहे उहो हिन दफ़े डिफरेंट आहे ऐं हुन वटि जेको ख़्यालु आहे इंडिया जे लाइ उहो डिफरेंट आहे। ऐं मां तव्हां सां बि जॾहिं पंहिंजी मुलाक़ात थींदी रही आहे त इंडिया जो जेको जर्नलिस्ट जेको मेन स्ट्रीम मीडिया खां ॿाहिरि आहे पर सोशल मीडिया ते वॾे पैमाने ते पंहिंजो पार्ट प्ले करे थो ऐं तव्हां उन्हनि जे प्रोग्राम्स में, उन्हनि जे डिस्कशन्स में इंडिया जा वॾे पाए जा दानिशवर ऐं लेखक जेके आहिनि उहे ॻाल्हाईंदे ॾिसंदो, जेके मुस्तक़िल जेके आहिनि उहे पंहिंजे एनालिसिस ऐं इंटेलेक्चुअल वर्क जे करे इहा दावा कंदा रहिया आहिनि त मोदी जो इहो सॼो मामिलो हाणे हलंदो कोन। त मुंहिंजे ख़्याल में त जेको आहे अहिड़ी इंडियन मीडिया बि आहे जेका जिन जी प्रिडिक्शन इहा हुई त वरी मोदी खटी वेंदो, पर वॾे पैमाने ते उहे दानिशवर इंडिया जे अंदरि मौजूद आहिनि जिन इहा दावा कई त हिन दफ़े मोदी जी शिकस्त थींदी, नॉट इन नंबर्स। उहो ॻाल्हि नंबर्स जी न आहे, जीअं चवां थो न, मां हिनखे एनालिसिस डिफरेंट नमूने जा कयां थो।
ये नंबर जी गेम ना आहे उहो ही ॻाल्हि आहे त इहो तमामु वॾो स्विंग आहे ऐं जेका रियलाइज़ेशन आहे ऐं जेका अपोजिशन पार्टियुनि ऐं जेका सेक्युलर फोर्सिस उते वॾे पैमाने ते जेका जेको प्लान जोड़ियो त असां माण्हूअ वटि पैदा थिए असां वापसि असांखे शक्ति मिलंदी हुन में कामयाबु थिया। हाणे ॻाल्हि इहा नई ॻाल्हि आहे त इंडिया जी हुकूमत जेका नई ठहंदी हुन में मोदी जी बीजेपी जी हुकूमत हूंदी पर ॻाल्हि इहा आहे त ॿियनि जॻहियुनि ते जेका अपोजिशन आहे उहा वधीक बहितर पोजीशन में आहे, अखलाकी तौर ते उहा वधीक सघाड़ी आहे ऐं वधीक पार्ट प्ले करण जी पोजीशन में हूंदी। पर इहा शइ तव्हां ज़हन में रखो इंडिया जो जेको इहो सिनेरियो आहे इहो आस पास में ॿियनि मुल्कनि ऐं ॿियनि सोसाइटियुनि ते बि हुनजो असरु थींदो लामहल। हिकिड़ो त पासो हुनजो इहो आहे, ॿियो पासो इहो आहे त इंडिया जे अंदरि फ़िलहालु फौरी तौर ते जेको ख़तरो हुयो त ही कॉन्स्टिट्यूशन में वॾे पैमाने ते तब्दीलियूं कंदे इंडिया खे जेको आहे उहो फंडामेंटलिस्ट हिंदू स्टेट बणाए वेंदा उहो फ़िलहालु वॾे पैमाने ते ख़तरो टड़ी वियो आहे ऐं तव्हां इंडिया जे मुख़्तलिफ़ रियासतुनि जो मुख़्तलिफ़ नमूने सां तर्जियो करे सघो था। इंडिया जे अंदरि हिकिड़ी डिफरेंट क़िस्म जी जेकी आहे उहा तव्हांखे जेको आहे उहो डिफरेंट क़िस्म जो बंगर नज़र ईंदो। ॿियो मामिलो इहो आहे त हाणे ॾिसो इहो पवंदो त जेका सॼी इकनॉमिक ऐं सोशल जेका पॉलिसी आहे उनखे बीजेपी कीअं थी जेको आहे नए नमूने सां डिज़ाइन करे ऐं हीअ जो कंटिन्यूसली हिकिड़ी स्ट्रगल आहे ॿिन्ही फोर्सिस जे विच में जंहिंमें फ़िलहालु असांखे जेको आहे सेक्युलर फोर्स बिल्कुलु बिल्कुलु तव्हां मंज़ूर सही चयो था त कॉन्स्टिट्यूशनल जेका अमेंडमेंट्स आहिनि उहो ख़तरो जेको आहे उहो टरी वियो आहे। होत ख़ान ही जेके हिंदुस्तान जे इलेक्शन जा नतीजा आहिनि उन्हनि जो पूरे ख़िते ते हिन ख़ासि तौर ते रीजन ते कहिड़ो असरु पवंदो पाकिस्तान जी पॉलिटिक्स ते या पाड़ेसरी जेके भरपासे वारा मुल्क आहिनि मजमूई तौर ते हिंदुस्तान जा जेके नतीजा आहिनि उनजो हिन सॼे ख़िते ऐं पाकिस्तान ते कहिड़ो असरु पवंदो? मंजूर साहब ॾिसो आउं सम्झां थो त स्टेटस जेको हले पियो थो हिन खिते जे अंदरि जा थ्रू आउट वर्ल्ड उनजे ख़िलाफ़ फिनामिना वॾे पैमाने ते मौजूदु आहे अवाम जे अंदरि। पर हाणे किथे किथे सूरत हाल इहा आहे जो आज़ादाना इलेक्शन थिए थी पई ऐं उतां जूं जमहूरी रिवायतूं जेके आहिनि काफ़ी हद ताईं बहितर आहिनि। पर हिन खिते में जीअं हाणे ईरान थो अचे पियो, पाकिस्तान थो अचे पियो, अफगानिस्तान थो अचे पियो, नेपाल थो अचे पियो या भूटान वारो इलाइक़ो थो अचे पियो। हाणे हिते के चङियूं रिवायतूं जेको आहे जमहूरी क़ुवतुनि जूं कोन्हनि खे या उन्हनि जे लाइ को एॾो आसान कोन्हे को जो हिननि नतीजनि जे आधार ते इंडिया वारे नतीजनि जे आधार ते का हिन खिते में का तब्दीली जी थोरी लहर जेका आहे अथवा मूंखे महसूसु नथी थिए पई। छाकाणि त हिते कंट्रोल्ड डेमोक्रेसी वारी सूरत हाल आहे। हितां जूं जेके असुल क़ुवतूं उहे सगारियूं आहिनि ऐं एंटी डेमोक्रेसी जेके फोर्सिस आहिनि ख़ासि तौर ते ईरान जे अंदरि अफगानिस्तान जे अंदरि उहे बि जेको आहे सो तमामु घणा कमज़ोर आहिनि। त इन नमूने सां आहिस्ता आहिस्ता हिन जा असरात त हिते मर्तब थी सघनि था पिया पर का थोरी तब्दीली जी जेका आहे त मूंखे नज़र कान अचे पई। पर हाणे ॿी जेका ख़ासि ॻाल्हि थी आहे उहा इहा आहे त जेके ख़ासि जेके इलाइक़ा हुया जीअं महाराष्ट्र आहे, यूपी आहे वग़ैरह वग़ैरह जिथे जिथे बि हिकिड़ी लहर हुई बुनियाद परस्तीअ जी उन्हनि इलाइक़नि में जेका बुनियाद परस्ती खे शिकस्त आई आहे ऐं बुनियाद परस्ती जे ख़िलाफ़ जेको अवामी वोट थियो आहे उते जेके सूबाई हुकूमतूं ठहंदियूं ऐं उन्हनि जे कॾहिं बहितर डिलीवर कयो ऐं निस्बतनि जेको आहे बीजेपी गवर्नमेंट खे त इन जा असरात जेको आहे खिते ते अमली तौर ते पवणु शुरू थी वेंदा ख़ुदि हिंदुस्तान जे अंदरि ऐं ख़ुदि जेको आहे हिन खिते ते। ऐं नंबर ॿ जेका ॻाल्हि आहे ॿी उहा इहा आहे त आलमी तौर ते जेका मोदी जे लाइ जेका बुनियाद परस्ती वारी सोच सां जेका कंप्रोमाइज़िंग पोज़ीशन ही जेका आलमी दुनिया जी उहा घटि में घटि हाणे टुटंदी। उहा टुटण जे करे इहो थींदो त बुनियाद परस्ती जी फोर्सिस जेके बि हिन खिते में रहनि था पिया अफगानिस्तान जे अंदरि हुजनि, ईरान जे अंदरि हुजनि, पाकिस्तान जे अंदरि हुजनि या बांग्लादेश में कंहिं हद ताईं हसीना वाजिद उन्हनि खे शिकस्त ॾियण में त कामयाबु थी वई आहे पर अञा ताईं उहे फोर्सिस जेको आहे सगारी शिविर में मौजूदु आहिनि। त इन्हनि खे जेका आहे असां उहा तक़वियत जेका आहे असां उहा घटि मिलंदी। इन सां इहो नज़र अचे थो पियो त मुस्तक़बिल वारो जेको 5-6 सालनि वारो अरसो आहे हिते बि तब्दीलीअ जी का न का लहर हिन इंडिया जी इलेक्शन जे पस मंज़र में उभरी सघे थी पई ऐं आलमी क़ुवतुनि जो जेको सॼो दारोमदार बुनियाद परस्ती सां सहकार वारो हुयो
उहो बि टुटी सघे थो पियो। महिरबानी होत ख़ान गाॾई मंज़ूर शेख साहब। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।